सिंध जे नामियारे अदीब दानेश्वर ड्रामा निगार ऐं माठीणी तबियत जो मालिक शौकत हुसैन शोरो गुज़िरियल ॾींहुं 74 वरियनि जी ॼमार में कराची जी निजी अस्पताल में लालाणो करे वियो। संदसि जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन जाम शोरो जी सिंध यूनिवर्सिटी लॻ मौजूद कब्रिस्तान में कई वई। शौकत हुसैन शोरो जी आख़िरी रस्मुनि में शाइरनि, अदीबनि, दानेश्वरनि, फनकारनि, अदाकारनि, सहाफ़िनि, सिंध यूनिवर्सिटीअ जे उस्तादनि, आफ़ीसरनि, मुलाज़िमनि ऐं मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मां सम्झां थो त जेको सिंध जी ज़िंदगी जो आख़िरी प्रोग्राम हुयो सो बि असां सिंधियत बि संघ जी कोटड़ी तरफ़ां कल्चर सेंटर में संदसि ऐं रिहाइण हुई ऐं जेतिरो ॻाल्हाइजे सिंध शख़्सियत उहो घटि आहे। असां खां हाणे अहिड़े क़िस्म जा दोस्त जेके आहिनि से रोज़ जुदा थींदा था वञनि। कुझु ॾींहं अॻे मौलाना अज़ीज़ुल्लाह ॿोहियो वफ़ात करे वियो, जेको सिंध जो हिकिड़ो वॾो नाव हुयो। शौकत शोरो बि उन वांगुरु हिकिड़ो सिंध जो वॾो नाव आहे, अदीब आहे, दानेश्वर आहे, हुनजो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। तमामु सुठो लेखक हो। साईं जा जेके लिखियल 4-5 किताब त मूंखे यादि आहिनि, त उन में हिकिड़ो किताबु साईं जो हो त डेथ फियर, माना मौत जो डपु, माना उहो कीअं ख़तमु थिए, डेथ फियर छा आहे, माना हक़ीक़त पसंदि इंसानु हो। शौकत हुसैन शोरो अदब में ज़बरदस्त चमकंदड़ सितारो हो। कहानीकार त तमामु ज़बरदस्त हो। इन खां अलावा मज़ेदार ॻाल्हि इहा हुई साईं जी त उहो बर वक़्तु कुझु बि नओं आइडिया ठाहे सघंदो हो। मौजूद माण्हुनि लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे शौकत हुसैन शोरो खे सिंधी अदब में विची टईअ जो माठीणो ऐं हर कंहिं जो महबूब ऐं अणतकरारी शख़्सियत करार ॾिनो ऐं चयो त शौकत हुसैन शोरो जे विछोड़े सां सिंधी अदबी दुनिया में वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। कैमरामैन फिरोज़ बलोच सां गॾु मीर मुर्तज़ा नोवाणी, सिंध टीवी न्यूज़, जाम शोरो।